10 साल 12 साल 15 साल किनके 6 साल किनके 7 साल पर ताज़ो ही 18 अगस्त ते असांजो साथी मोहसिन मक्सी कराची मां क्लिफ्टन जी एरिया मां खबे गुम कयो आहे जंहिंखे अॼु तक़रीबन 4-5 महीना थी चुका आहिनि पर उनजो को बि ॾस पतो नथो पए ऐं असांखे सम्झ में बि नथो अचे त रियासत कहिड़ी शइ आहे जो एतिरा पावरफुल माण्हुनि खां हिकिड़ो मासूम माण्हू नथो सच थी सघे नथो उन सां बीह सघे नथो उन्हनि जे मुल्क में थी सघे न को उन्हनि काई शइ उन्हनि खां कराए था सघनि आख़िर इहा कहिड़ी कुवत उन में आहे जेका उनखे अटल करियो ॿियारियो पीछे आहे उनखे ज़ाहिर करण लाइ तयारु न आहियो इन रियासत जो कानून आहे त कंहिं माण्हू खे खंबियो त उन्हनि खे 24 कलाकनि जे अंदरि अंदरि जेको सो कोर्ट में पेश करियो अॼु 3.5-4 महीना थी चुका आहिनि ऐं हिनखे कोर्ट में पेश थो कयो वञे न छॾियो थो वञे आख़िर इहो कहिड़े क़िस्म जो ई रियासत आहे जेका ईअं मासूम माण्हुनि खे उन माइटनि खे परेशान कंदी घुमे ऐं आउं सम्झां थो इहा इंतिहाई इंसान जे नाते में इंतिहाई जेको सो गैर इंसानी हरकत आहे जेका इहा रियासत माण्हुनि सां मुसलसल करे थी असां इन शयुनि खे बर्दाश्त न कंदासीं मुसलसल इन लाइ जेका जदोजहद ख़ासि तौर जीअं कोविमार जेका हलाई आहे पंहिंजी 2014 वारी लॉन्ग मार्च हुजे उन में 4 नंबर पहुचा हुई 2000 हींअर ताज़ो जेका गुज़िरियल साल थी आहे मार्च उन में बि असांजो अहम नुक़्तो जेको सो इहो कबे गुम कयल कारकुननि जो ऐं सम्झां थो त इहा जदोजहद में असां कोताही न कई आहे पर रियासत सम्झे थी त क़ौमी कारकुन जेके जिन खे असां पंहिंजी हिन जदोजहद तां हटाइण लाइ शहीद कयो आहे चिचिड़ियल लाशूं ॾिना आहिनि सड़ियल लाशूं ॾिना आहिनि पर इहा शइ ख़तमु नथी थी ऐं हिननि खे यादि करणु खपे त तशदुद कॾहिं बि जेको तहरीकूं ख़तमु न आहिनि